एक शख़्स एक निहायती ख़ूबसूरत छोकिरीअ सां शादी कई। हू पंहिंजी ज़ाल सां तमामु घणो प्यार कंदो हो, पर हिकु ॾींहुं उन छोकिरीअ खे चमड़ीअ जी बीमारी थी पई, जंहिं सबबि संदसि ख़ूबसूरती ॾींहों ॾींहुं घटिजण लॻी। हिकु ॾींहुं हिन जो मुड़ुसु कंहिं कम सां शहर खां ॿाहिरि वियो त वापसीअ में साणसि हिकु हादिसो पेश आयो, जंहिंमें हिन जूं ॿई अखियूं ज़ाया थी वयूं। ख़ैर, संदसि शादीशुदा ज़िंदगी जीअं जो तीअं हलंदी रही ऐं संदसि ज़ाल जो हुस्न वेतर घटिजण लॻो, पर अंधे खे इन ॻाल्हि जी ख़बर ई न हुई ऐं उन जो संदसि ज़िंदगीअ ते को बि असरु न थियो। ॿई हिक ॿिए खे अॻे ई वांगुरु चाहींदा रहिया ऐं हिक ॿिए जो ख़्यालु कंदा रहिया। हिकु ॾींहुं अलाह जी रज़ा सां उहा छोकिरी वफ़ात करे वई त उन जे मुड़ुस खे इन सदमे जो ॾाढो ॾुखु थियो, जंहिं करे पंहिंजो समूरो कुझु विकिणी ही शहर छॾे ॿिए शहर वञणु लॻो। रस्ते में हिकु शख़्स पुठियां अची सॾु कयोसि ऐं चयाईंसि त तूं अकेले सिर कीअं वेंदे? हिन वक़्त ताईं त तुंहिंजी ज़ाल तुंहिंजी मदद कंदी रहंदी हुई, तुंहिंजी सार संभाल कंदी हुई ऐं तुंहिंजूं अखियूं बणिजी रहंदी हुई। अंधे जवाबु ॾिनो, मां अंधो न हुयुसि, पर हुनखे ॾेखारींदो हुयुसि त मां अंधो आहियां, छाकाणि त जेकॾहिं हुनखे ख़बर हुजे हा त मां हिन जी बदसूरतीअ खे ॾिसां थो त इहो अहसासु हिन खे हिन जी बीमारीअ खां वधीक ॾुखोए हा। मां अंधे थियण जो ड्रामो कयो हो। हू ॾाढी सुठी ज़ाल हुई, मां सिर्फ़ु हिन खे ख़ुशि रखण ते चाहियो। अल्लाह ताला सभिनी ज़ाल मुड़ुसुनि में अहिड़ी मोहबत क़ाइमु करे ऐं सभिनी खे हिक ॿिए खे सम्झण ऐं हिक ॿिए जी तकलीफ़ुनि में साथ ॾियण वारो बणिजण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। आमीन।